ओम शांति। अॼु जो मेरी तारीख़ है 30/7/2024। मेरा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार बाबा जी निरंकारी निष्काम सेवाधारी बाबा जहिड़ा निरंकारी निष्काम सेवाधारी कोई न आहे। सॼे विश्व जी बादशाही ॿारनि खे ॾेई करे ख़ुदि वानप्रस्थ में वेही रहंदा आहिनि। प्रश्न: बाप जो कहिड़ो पैगाम तव्हांखे सॼे विश्व में ॿुधाइणो आहे? ॿियो उत्तर आहे, सभिनि खे ॿुधायो कि दुखत सुखत जा ॿार आहिनि। तव्हांखे कॾहिं कंहिंखे दुख न ॾियणो आहे। तव्हां सुखदाता बाप खे यादि करो, उन्हनि खे फॉलो करो त अधु कल्प जे लाइ सुखधाम में हली वेंदा। ये पैगाम सभिनि खे ॾियणो आहे। जो हिन पैगाम खे जीवन में धारण कंदा उहे 21 जन्मनि जे लाइ माया जी बेहोशी सां छुटिजी वेंदा। जो ये पैगाम सभिनि खे ॾींदा उहे 21 जन्मनि जे लाइ माया जी बेहोशी सां छुटिजी वेंदा। गीता असांजा तीर्थ न्यारी। ओम शांति। मिठे मिठे रूहानी ॿार हिन गीत जो अर्थ त सम्झी विया आहिनि। असां आत्माउनि जो बाप आहे। मुख्य आहे ई आत्मा। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असांजी आत्मा परम पिता परमात्मा जे सम्मुख वेठी आहे। तव्हांजी सोल सुप्रीम सोल जे साम्हूं वेठी आहे। तव्हांखे त पंहिंजो शरीर आहे, इन्हनि खे लोन वरितल उहा शरीर आहे। गुरु माण्हू मनुष्य खे यात्रा ते वठी वेंदा आहिनि। भक्ति मार्ग जा ढेर गुरु आहिनि। भारत में त स्त्री पंहिंजे पति खे गुरु ईश्वर सम्झदी आहे। बाबा ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि, तव्हां ॿार आहियो न, सम्झंदा आहियो असां बेहद जे बाप जा ॿार आहियूं। बेहद जो वरसो वरी खां वठण आया आहियूं। हाणे असां सदगति खे पाईंदा आहियूं। इहे त निश्चय आहे न, सॼी दुनिया दुर्गति में आहे। पतित आहे, पावन थियण जे लाइ सॾ थी करे। त भारत में केतिरा ढेर जा ढेर गुरु आहिनि। कोई जो 100 फॉलोअर्स आहिनि, कोई जा 500, कोई जा 50 बि हूंदा आहिनि, कोई जा लख करोड़ बि हूंदा आहिनि। जीअं खोजो जो आगा खां गुरु आहे, उन्हनि जा केतिरा फॉलोअर्स आहिनि, केतिरा उन्हनि खे रिगार्ड ॾींदा आहिनि। पोइ भले कुझु बि करण वारा हुजनि, लेकिन उन्हनि जो मान केतिरो आहे। भक्ति मार्ग में गुरु अनेक आहिनि, पोइ बि नंबरवार थींदा आहिनि। कोई जी कमाई पद्मनि में थींदी आहे, आगा खां जी कमाई ॾाढी आहे। उन्हनि खे हीरनि में तोले करे दान कयो हुयो। उन्हनि जे शिष्य हिकु तरफ़ हीरा, ॿियो तरफ़ उन्हनि जो गुरु हीरा दान कंदा आहिनि। केतिरे हीरा हूंदा। अॼुकल्ह सोने में त ॾाढो वज़न करे छॾियो अथऊं। ॿियो आहे प्लैटिनम थींदो आहे, उहो सोने खां बि ज़्यादा क़ीमती आहे, उहो बि वज़न करे छॾियो आहे। गुरुअनि जो मर्तबो ॾिसो केतिरो आहे। जीअं गुरु माण्हुनि त ढेर आहिनि। हाणे हिन सतगुरु खे तव्हां छा ॾींदव? उन्हनि जो वज़न कंदव? हीरे वज़न करे ॾींदव? उन्हनि जो वज़न थी सघंदो आहे? उन्हनि खे ख़ुदि जो ई वज़न न आहे, उन्हनि जो ख़ुदि जो ई वज़न न आहे। शिव त आहे ई बिंदी, उन्हनि जो वज़न तव्हां छा करे सघंदा? इहे तव्हांजा गुरु केतिरा वंडरफुल आहिनि। सभिनि इहे तव्हांजो गुरु शिव गुरु, शिव बाबा गुरु, शिव सतगुरु केॾा हल्का आहिनि, बिल्कुलु ई सूक्ष्म। तव्हांजो गुरु हिकु आहे। तव्हां ॼाणंदा आहियो शिव बाबा त दाता आहे। भॻवानु कॾहिं कुझु वठी न सघंदा, उहो त ॾींदा आहिनि। ईश्वर अर्थ दान सभु कंदा आहिनि। त सम्झंदा आहिनि ॿिए जन्म में हिन जो एवजो मिलंदो। कामना त रखंदा आहिनि न। हाणे इहे त आहे बेहद जो बाप। इन्हनि जहिड़ो निष्काम सेवा कोई करे न सघे।
निष्काम सेवा बि कीअं? ॿारनि खे विश्व जो सुखधाम जो मालिक ठाहींदा आहिनि। बाबा ख़ुदि थोरी विश्व जा मालिक ठाहींदा आहिनि। उन्हनि खे चइबो आहे सुख शांति पवित्रता जो सागर। शिव बाबा ख़ुदि थोरी विश्व जो मालिक ठाहींदा, उन्हनि खे चईंदा आहिनि सुख शांति पवित्रता जा सागर। ॿारनि खे हर ॻाल्हि सुठी रीति सम्झाए बि आहे। हिकु ई बाप सां तव्हांखे जीवन मुक्ति मिलंदी आहे। बाबा सां स्वर्ग जो वरसो मिलंदो आहे। निश्चय कयो बसि, निश्चय कयो बसि। बाबा ऐं वरसे खे यादि करिणो आहे। इन्हनि खे चइबो आहे ज्ञान जो सागर। सॼो सागर स्याही ठाहे छॾियो, सॼो जंगल कलम ठाहे छॾियो, त बि एंड न थी सघंदी। तव्हां शुरू खां वठी करे लिखंदा आया आहियो। तव्हांजी ढेर पुस्तकियूं आहिनि। इहे नॉलेज त ॾाढी वैल्यूबल आहे जो धारण करण जी आहे। ॼाणंदा आहियो इहे कोई परंपरा त न हलंदी। हाणे तव्हांखे तंत मिलंदो आहे। बाबा अची करे ॿारनि खे परिचय ॾींदा आहिनि। पोइ काफ़ी आहिनि बाप जो परिचय ॾियणु, उहे ई काफ़ी आहिनि। बाबा पंहिंजो ॿारनि खे परिचय ॾींदा आहिनि, उहे ई काफ़ी आहिनि। बाबा जो परिचय ॾियण सां रचना खे ॼाणण सां रचना जो बि ज्ञान अची वेंदो। बुद्धि चईंदी आहे जो सत्युग में ईंदा हूंदा उन्हनि जे पुनर्जन्म जास्ती थींदा। चक्र में जो पहिरियों आया हूंदा उहे ई ईंदा। हिन चक्र खे बि सुठी रीति सम्झणो आहे। गीत में बि ॿुधियो न, असांजा तीर्थ न्यारा आहिनि। हू त जन जन्मांतर तीर्थ यात्राएं आदि कंदा आहिनि। ये सिर्फ़ु तव्हांजी हिकु जन्म जी यात्रा आहे। हिन रूहानी यात्रा में ज़रा बि कोई तकलीफ़ न आहे। ज्ञान ॾियण वारो हिकु सतगुरु आहे। सदगति त कंहिंजी बि थींदी न आहे। दुनिया में असली दुनिया वारा जो यात्रा कंदा आहिनि उन्हनि सां सदगति न थींदी आहे। ज्ञान ॾियण वारो त हिकु ई बाबा आहे। उहो आहे सुप्रीम ज्ञान जो सागर। सर्व खे जी सदगति उहा आहे सुप्रीम ज्ञान जो सागर। बाबा सर्व जी सदगति थी वेंदी आहे। बाक़ी छा खपे। तत्व बि सतो प्रधान थी वेंदा। हिते तमो प्रधान आहिनि त वायु आदि बि ईअं ई तमो प्रधान थी वेंदी आहे। केतिरा अर्थक्वेक आदि थींदा आहिनि। सत्युग में त कोई बि दुख ॾियण वारी चीज न हूंदी। बाबा आहिनि ई दुख हरता सुख हरता। तव्हां उन्हनि जा ॿार आहियो। कंहिंखे बि दुख न ॾियणो आहे। सभिनि खे रास्तो ॿुधाइणो आहे। सुख जो वरसो पाइण जो। अॼु बाबा असांखे चवनि था कि सुख सागर जा ॿार सुख स्वरूप। हाणे बाप चईंदा आहिनि तव्हांखे सुख ई ॾियणो आहे। बाबा तव्हांखे अधु कल्प जे लाइ सुख ॾींदा आहिनि त उते दुख जो नाम निशान न। तव्हां ॼाणंदा आहियो बाबा सां 21 जन्मनि जो वरसो पाइणो आहे। पाइण सां आया आहियूं। तव्हां स्टूडेंट आहियो। तव्हांजी दिलि में आश बाबा सां स्वर्ग जा सुख वठंदा आहियूं त दुख दूर थी वेंदो आहे। बाबा असांखे संजीवनी बूटी ॾींदा आहिनि सूरजित थियण लाइ। पोइ 21 जन्म कॾहिं असां मूर्छित न थींदासीं। उहो संजीवनी बूटी आहे मनमना भव। सर्व जी सदगति दाता हिकु बाबा।
उन्हनि खे निराकार निरंकारी चइबो आहे। जे तन में ईंदा आहिनि उहो बि साधारण आहे। बाबा चईंदा आहिनि डियर चिल्ड्रन, I am your most obedient father। वॾा आदमी हमेशा लिखंदा आहिनि I am obedient son। पंहिंजे खे श्री कॾहिं न लिखंदा। अॼुकल्ह त लिखंदा आहिनि श्री श्री फलानो, आपे ई पंहिंजे खे श्री श्री लिखंदा रहंदा आहिनि। उहा बाप आहे निराकारी निरहंकार। हाणे तव्हां हुननि जे सम्मुख वेठा आहियो, ॼाणंदा आहियो उहो असांजो बाप टीचर सतगुरु आहे। बाक़ी त सभु भक्ति मार्ग आहे। भक्ति मार्ग जा अनेक गुरू आहिनि, गुरूअनि जे बि गुरू हूंदा आहिनि। इन्हनि जो कोई गुरू न आहे शिव बाबा जो, उहे सत बाबा टीचर सतगुरू आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो आत्मा ई संस्कार धारण कंदी आहे। बाबा बि आत्मा आहिनि, उन्हनि में गुण आहिनि। तव्हांजा गुण अलॻि अलॻि थी वेंदा आहिनि। हिन समय जो गुण तव्हां में आहे उहो बाप जा आहिनि। पोइ सतयुग में तव्हां में दैवी गुण थी वेंदा। जी बाबा जा गुण त हिकदमि बाबा जो गुण छा आहिनि? रहम दिल, दया, क्षमा। हुते इहे गुण थोरी कमु हूंदा, हुते त दैवी गुण ईंदा। पवित्रता सुख शांति, पवित्रता सुख शांति हिते आहे, लेकिन अतीन्द्रिय आहे, इंद्रियनि वारो न आहे। बाप ज्ञान जा सागर प्यार जा सागर आहिनि, ऐं गुणनि में बाबा ज्ञान जा सागर। सतयुग में असां ज्ञान जा सागर न रहंदासीं। श्री कृष्ण जी महिमा अलॻि आहे। शिव बाबा त 16 कला संपूर्ण, उन्हनि खे न चई सघंदासीं, हू त स्थिर आहिनि ई। बाबा चईंदा आहिनि इहे टाइटल तव्हां मूंखे ॾेई न सघंदा। मां थोरी विकारी ठहींदो आहियां जो मूंखे चओ कि संपूर्ण निर्विकारी, जो को सर्वगुण संपन्न ठहियो। मुंहिंजी महिमा इन्हनि जहिड़ी थोरी आहे। हिन नॉलेज खे जे कल्प पहिरियों ॿुधियो हूंदो उहो ई ईंदा। बाबा अची करे कल्प पहिरियों जे ॿुधियो हूंदो उहो ई ईंदा। अची करे बाबा सां ॿुधंदा, बाबा खे यादि कंदा, पिछाड़ी खे हाय हाय करे रोईंदा, पोइ जय जयकार थी वेंदी। हाणे तव्हां यात्राउनि जो बि राज़ तव्हांखे सम्झायो आहे। हिन यात्रा सां पोइ तव्हां कॾहिं मृत्यु लोक में न लौटंदा। उन्हनि यात्राउनि सां पोइ घर लौटबो आहे। केतिरा मनुष्य सनानु करणु वेंदा आहिनि। भक्ति जो विस्तार केतिरो आहे न ॾिसो, जीअं झाड़ केतिरो वॾो अथाह हूंदो आहे, बीज त बिल्कुलु नंढो हूंदो आहे। वैसे भक्ति जो बि विस्तार केतिरो आहे। ज्ञान जो हिकु टुपको बि सदगति करे सघंदो आहे। भक्ति में उतरदे उतरदे अधु कलाकु लॻी वियो। हिते तव्हांखे सीढ़ी चढ़ण में 1 सेकेंड लॻंदो आहे।
लिफ्ट केतिरी सुठी आहे, हेठां खां हिकदमि मथे पंहिंजे घर हली वेंदा आहिनि। इनखे चइबो आहे चढ़ती कला सर्व जो भलो। सर्व जो सदगति दाता हिकु बाप आहे। हाणे ज्ञान भक्ति जो फ़र्क़ु ॾिसो। ज्ञान भक्ति वैराग्य आहे। सन्यासी जो आहे हद जो वैराग्य। बाबा सम्झाईंदा आहिनि वैराग्य ॿ प्रकार जा आहिनि। हिकु हद जो वैराग्य हूंदो आहे जंहिंसां कोई सदगति न थींदी आहे। माण्हुनि खे वैराग्य अची वेंदो आहे, मतिलबु वैराग्य मतिलबु कुझु सुठो न लॻंदो आहे, ईअं लॻंदो आहे छा आहे दुनिया में, है न। दुनिया में सभु कुझु अगरि जो बि ख़राबु थींदो रहंदो आहे, माण्हू ईअं ॾिसंदो रहे त सोचे दुनिया में छा आहे, तंहिंखां सुठो त अचो ई न। पर हिन दुनिया में जो सुठी सुठी चीजूं आहिनि उहे ॾिसंदा आहिनि त पोइ सोचंदा आहिनि कि वरी कॾहिं उहे ॾींहं ईंदा। त उहा हद जो वैराग्य हूंदो आहे। लेकिन हाणे त असांखे बेहद जो वैराग्य आहे। हाणे त असांखे न सुठो लॻंदो आहे, न बुरो लॻंदो आहे, है न। हाणे त बसि असां आत्मा ऐं बाबा। लेकिन उहो बि ॾिसो, बाबा हिकदमि असांखे बेहद जो वैरागी ठाहे छॾींदा आहिनि। पोइ चवंदा आहिनि कि तव्हां स्वर्ग में बि तव्हांखे अचिणो आहे। हा, स्वर्ग जे लाइ बि तयारी कराईंदा आहिनि। त हिन बाबा जी पढ़ाई में बि कोई जास्ती योग में हली वञे ऐं जास्ती परमधाम में रहे त हुनखे पोइ हिन दुनिया में अचण जो संकल्प ई न अचे। लेकिन बाबा त असांखे मुक्ति, जीवन मुक्ति जो वरसो ॾींदा आहिनि न। हिन करे बाबा बेहद जो वैराग दिलाईंदा आहिनि ताकी असांजो बुद्धि योग बाबा सां जुड़े, ताकी असांजी आत्मा में शक्ति भरिजे, है न। असां आत्मा जो पावन थी वञूं ताकी असां ॿियनि आत्माउनि खे बि शक्ति ॾेई सघूं, है न। ॿियनि आत्माउनि जी बि सेवा करे सघूं। हिकु ई पल बाबा सभु कुझु भुलाए करे पाण सां कनेक्ट कंदा आहिनि, असां में शक्ति भरंदा आहिनि। हिकु बाप ॿियो न कोई। पोइ ॿिए समय बाबा असांखे चवंदा आहिनि कि ॾिसो तव्हांजा भक्त, उन्हनि ते रहम करो, उन्हनि खे सकाश ॾियो, तव्हांजा भाउ भेण, हा, तव्हां उन्हनि जा इष्ट आहियो। ॾिसो पंहिंजी राजधानी, त बाबा असांखे चवनि था बेहद जो वैराग्य सिर्फ़ु परमधाम ताईं पहुचण लाइ आहे। असां आत्मा जो बाप समान थी वञूं, पोइ हुन खां पोइ त वापसि हिन ई दुनिया में अचिणो आहे। हिन करे बाबा चवंदा आहिनि न ज्ञान योग ॿई ज़रूरी आहिनि, धारणा सेवा बि ज़रूरी आहे। न त उहा जे सन्यासी सॼो ॾींहुं ब्रह्म में तत्व में लीन वेहण लाइ पुरुषारत कंदा आहिनि न। हे त बाबा चवंदा आहिनि साधारण खाओ, साधारण पियो, साधारण करो। वरी चवंदा आहिनि 36 प्रकार जा भोग, हो 36 प्रकार। कॾहिं कॾहिं बाबा अव्यक्त बाप दादा चवंदा आहिनि न ॿारनि खे इहे खारायो, इहे खारायो, इहे खारायो, इहे खारायो। त बाबा असांखे परमधाम निवासी बि न ठाहिणु चाहींदा आहिनि हमेशह जे लाइ, हेठि वठणु अचण लाइ, थोरे समय जे लाइ बेहद जो वैरागी ठाहे छॾींदा आहिनि। पोइ वरी कर्म क्षेत्र में कर्म करो, बसि अटैचमेंट न हुजिणो खपे। छोजी सत्युग में बि सभु कुझु यूज़ कंदे बि छा न हूंदो, अटैचमेंट न हूंदो। हाणे सदगति जे लाइ तव्हां ॿारनि खे श्रीमत मिलंदी आहे श्रेष्ठ ते श्रेष्ठ ठहिण जी। हाणे श्रेष्ठ दुनिया जी स्थापना थिए थी श्रीमत ते। ये भ्रष्ट दुनिया रावण जी मथे ठहियलु आहे।
असां श्रेष्ठ आहियूं था, इहे ॻाल्हियूं तव्हां ई ॼाणो, दुनिया बिल्कुलु न ॼाणंदी आहे। तव्हांजे लाइ त चईंदा आहिनि इहे ब्रह्म कुमारियूं विनाश कराइण वारियूं आहिनि। सचमुच विनाश त थियणो ई आहे, इन सां ई त कल्याण थियणो आहे। कल्याणकारी बाबा ईंदा आहिनि त महाभारी लड़ाई लॻंदी आहे। चईंदा आहिनि असां चयो हुयो न इहे ब्रह्म कुमारियूं विनाश कंदियूं, बराबरि विनाश त थियणो ई आहे। पुराणी दुनिया विनाश थींदी, हाणे नई दुनिया स्थापना कंदा आहिनि। पुराणी खां पोइ नई ज़रूरु ईंदी। कल्प विनाश थींदो आहे, तॾहिं ई भारत में स्वर्ग जा द्वार खुलंदा, परंतु उहो माण्हू सम्झनि कीअं, अॻियां हली ॾाढा सम्झंदा। बाबा जॾहिं ईंदा आहिनि त पुराणी दुनिया सॼी स्वाहा थी वेंदी आहे। बाबा जॾहिं ईंदा आहिनि, तव्हांजो इहे यज्ञ त वंडरफुल आहे जंहिंमें आहुति पवणी आहे, इहे बि तव्हां ॼाणियो, ॿियो न ॼाणे कोई। विजय त पांडवनि जी थियणी आहे, इहे सभु ख़तमु थी वञणो आहे। बाक़ी तव्हां पांडव रहंदव, पोइ नई दुनिया में राज्य कंदा। इहे नॉलेज ॾाढी वंडरफुल आहे। सभिनि जो दुख हरता सुख करता सदगति ॾियण वारो हिकु शिव बाप ई आहे। केतिरा मिठा, केतिरा प्यारा शिव बाबा आहिनि असांजा। चईंदा आहिनि मिठे मिठे बाबा, हाणे जॾहिं ईंदव, तव्हां जॾहिं ईंदव त असां तव्हां ते वारी वेंदासीं। मुंहिंजो त तव्हां ॿियो न कोई। हिन जो मतिलबु इहे न कि घर बार छॾे हिते अची करे वेही रहंदा। गृहस्थ व्यवहार में मतिलबु बुद्धि सां असां जॾहिं सम्झी वठंदासीं, जॾहिं बाबा ईंदा, सिक्किम बालीचर मिलंदो, बुद्धि असां बाबा जा ठही वेंदासीं, सम्झी वठंदासीं। शिव बाबा आहिनि, शिव बाबा कोई झटि सम्झी वठंदो आहे, कंहिंखे टाइम लॻंदो आहे। त वारी ॾियणु मतिलबु बसि हाणे शिव बाबा जो चईंदा आहिनि उहो ई कंदासीं। 7 रोज़ जो कोर्स वरितो, पोइ वञो, पोइ किथे बि वञो, सिर्फ़ु मनमना भव, वारी वञो न, पोइ बसि बाबा जीअं सोचो, बाबा जीअं सम्झ, बाबा जीअं सुभाउ संस्कार, बाबा जीअं कर्म। बाप खे यादि करिणो आहे, वरसो पाइणो आहे, बसि यादि जी यात्रा में रहणो आहे, हिन में ई बेड़ो पार आहे। इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो, पवित्र रहणो आहे, छी खाइणु आदि न खाइणो आहे। मुरली त मिलंदी आहे, कोई समय मुरली न बि मिलंदी, आफ़तायूं ईंदियूं, हंगामो आदि थी वेंदो त मुरली मिली न सघंदी। त हिन अखियुनि सां जो कुझु ॾिसंदा आहियो उहो न रहंदो, सभु भस्म थी वेंदो। प्रलय त थींदी न, दुनिया त हिकु ई आहे न, नई दुनिया पुराणी दुनिया थींदी आहे। न्यू वर्ल्ड ओल्ड वर्ल्ड चइबो आहे। हाणे त चईंदा इहा ओल्ड वर्ल्ड आहे, बाक़ी थोरो समय आहे। उहो चईंदा आहिनि कल्प जी आयु लाखों वर्ष, कलयुग जे लाइ चईंदा आहिनि 40,000 वर्ष पिया आहिनि। उहो चईंदा आहिनि कल्प जी आयु 40,000 वर्ष आहे, वास्तव में 5,000 वर्ष जो चक्कर आहे। तव्हांजी बुद्धि में सॼी नॉलेज आहे। मनुष्य त बिल्कुलु पत्थर बुद्धि आहे। कुझु सम्झंदा ई न आहिनि। एक्टर्स थी करे ड्रामा जे क्रिएटर डायरेक्टर खे न ॼाणियो त हुननि खे छा चईंदासीं। वर्ल्ड जी हिस्ट्री जियोग्राफी कीअं रिपीट थींदी आहे इहे त ॼाणणो खपे न। त सुठी रीति ॼाणंदा आहिनि, जो बुद्धि में धारण करे ॿियनि खे धारण कराईंदा आहिनि, उहो ऊच ते ऊच पद पाईंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि जो नॉलेज मूं में हुई, हाणे उहो मां तव्हांखे ॾियां। ड्रामा प्लान अनुसार मां
रिपीट कंदो आहे। मुंहिंजो बि ड्रामा में पार्ट आहे, भक्ति मार्ग में बि पार्ट वॼायो। हाणे तव्हांखे अची करे पंहिंजो ऐं रचना जे आदि मध्य अंत जो परिचय ॾींदो आहे। मां बि ड्रामा जे बंधन में बंधल आहे। मां ईंदो हिकु बार आहे पंहिंजो परिचय ॾियणु, रचना जे आदि मध्य अंत जो नॉलेज ॿुधाइणु। मां बि हिकु बार ई ईंदो आहे। अच्छा, मीठे मीठे सिके रहंदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, बाप समान ओबीडियंट ठहिणो आहे। कॾहिं बि कंहिं ॻाल्हि में पंहिंजो अहंकार न ॾेखारिणो आहे। निराकारी निरंकारी थी करे रहणो। ॿियो आहे बाप टीचर सतगुरु जे कॉन्ट्रास्ट खे सम्झी निश्चय बुद्धि ठही श्रीमत ते हलंदा हलो। बाबा टीचर सतगुरु हर हिक जे पाठ खे सम्झी वठो। रूहानी यात्रा ते रहणो। वरदाना, पुरुषार्थ शब्द की यथार्थ रीति सां यूज़ करे सदा अॻियां वधण वारा श्रेष्ठ पुरुषार्थी ठहो। कई बार पुरुषार्थी शब्द भी हार खाइण में व असफलता प्राप्त थियण में सुठी ढाल ठही वेंदी आहे। जॾहिं कोई भी ग़लती थींदी त चई ॾींदा आहिनि असां त हाणे पुरुषार्थी आहियूं, लेकिन यथार्थ पुरुषार्थी कॾहिं हार न खाई सघंदा आहिनि। छो जो पुरुषार्थ शब्द यथार्थ अर्थ स्वयं खे पुरुष अर्थात आत्मा सम्झी करे हलणु। ईअं आत्मिक स्वरूप में रहण वारा पुरुषार्थनि खे सदैव मंज़िल के साम्हूं रखंदे हुए हलंदा आहिनि। उहे कॾहिं रुकंदा न आहिनि, हिमत उल्लास छॾंदा न आहिनि। स्लोगन आहे, मास्टर सर्वशक्तिवान जी स्मृति में रहो। ये स्मृति मालिकपन जी स्मृति दिलाईंदी आहे। अव्यक्त इशारो, कोई भी कार्य कंदे हुए व ॻाल्हि कंदे हुए विच विच में संकल्पनि जी ट्रैफिक खे स्टॉप करो। हिकु मिंट जे लाइ भी मन जे संकल्प खे चाहे शरीर द्वारा हलदे हुए कर्म के विच में रोके करे ये प्रैक्टिस करो, तॾहिं बिंदु रूप भी पावरफुल स्टेज ते स्थित थी सघंदा। जीअं अव्यक्त स्थिति में रही करे करण सरल थी वेंदो आहे न, वैसे ही बिंदु रूप जी स्थिति भी सहज थी वञे त यही योग जी ज्वाला स्वरूप स्थिति आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।